सिंधी कौम इन सोचते पंहिंजन हुक्मरानन पंहिंजन उहदेदारन जे बारे में छो पुछी आहे। इन जे करे जो उन्हनि माण्हुनि जे तवक़ुआत ते पूरो लहण जी कोशिश न आहे। कोशिश त कबी आहे, कामयाबी या नाकामी मुक़द्दर जी ॻाल्हि आहे, लेकिन पीपल्स पार्टी वारनि बेनज़ीर साहिबा जी शहादत का पोइ रुगो इलेक्शन इन जे करे विड़ी आहे त सिंध खे कीअं खपाइजे, ज़मीनूं कीअं खपाइजनि, बेट कीअं खपाइजनि, जज़ीरा कीअं खपाइजनि, माण्हुनि जा हक़ कीअं खाइजनि, नौकरियूं कीअं खपाइजनि। खां पुछण थो चाहियां, सिंध जे आवाम खां पुछण थो चाहियां, सिंध जे नौजवाननि, सिंध जे पोढ़नि, सिंध जे ॿारनि, सिंध जे औरतुनि, अमड़नि भेनरुनि ऐं नियाणियुनि खां पुछण थो चाहियां, सिंध जे शागिर्दनि, सिंध जे उस्तादनि, सिंध जे डॉक्टरनि, सिंध जे सरकारी मुलाज़िमतूं कंदड़ उहदेदारनि, सिंध जे बेरोज़गार नौजवाननि खां पुछण थो चाहियां त इहे इक़्तिदार ताईं कीअं पहुता, इहे ताक़त में कीअं आया, इन्हनि खे इहा क़ुव्वत ऐं ताक़त कंहिं बख़्शी, क़ुव्वत बख़्शण वारा, इन्हनि खे इक़्तिदार में पहुचाइण वारा वॾी माज़रत सां सिंध जी क़ौम पाण आहे। इन्हनि खे वोट ॾियण वारा तव्हां आहियो, इन्हनि खे वोट ॾियण वारा सिंध जी क़ौम आहे, इन्हनि खे वोट ॾियण वारा शागिर्द आहिनि, उस्ताद आहिनि, डॉक्टर आहिनि, इन्हनि खे वोट ॾियण वारा मुंहिंजा नौजवान आहिनि, इन्हनि खे वोट ॾियण वारा मुंहिंजो सिंध जूं अपड़ियूं कसूरवार ये वॾेरा आहिनि, कसूरवार ये भौतार, ये नवाब, ये सरदार आहिनि, लेकिन उहे भी कसूरवार आहिनि जेका ज़ालिम जा इलेक्शन जे ॾींहं ते साथारी, ज़ालिम जो साथारी भी ज़ालिम, जाबिर जो साथारी भी जाबिर, कातिल जो साथारी भी कातिल। रुगो जलसन में ठले विहण सां इनकलाब नहीं दो, फेसबुक ने ट्विटर ऐं व्हाट्सएप ते स्टेटस हणण सां इनकलाब नहीं दो। इनकलाब जे लाइ मैदान ते निकिरणो पवंदो, घिटी घिटीअ में, महल्ले महल्ले में, बस्ती ऐं पहाड़ में, शहर ऐं मार्केट ऐं बाजार में, ऐवान में, वज़ीर आला असेंबली में वेठल धरतीअ जे गद्दारनि सां अखियूं अखियुनि में मिलाए करे उन्हनि जो मुक़ाबिलो करणो।